Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. मुल्क में पानी वाकरा घटजण लगा। तरबिला डैम में खणत बीणी कई वई। मंगला के रन ऑफ रिवर ते रखियो वियो। संजय टिनी बिराजिस वटे पानी खोट शुरू थी वई। गुडू बिराज जी घुर्ज 22,700 क्यूसिक ऐं खणत 19,508 क्यूसिक आहे। सखर बिराज जी घुर्ज 51,100 आहे। खणत 44,030 क्यूसिक ते पहुची वई। सांगड़ भरसां खिपरो केनाल के 111 आरडी वटां 100 फुट खां मथे गारो पइजी वियो। 10 खां मथे ॻोठ ऐं वणनि जो फसल पाणी हेठि आयल ॻोठनि में रज़ा लस्काणी, इब्राहिम राजड़, करीम राजड़ समेत ॿिया ॻोठ शामिल। इतला बावजूद आपाशी हमिलो न पतो, वॾे नुक़सान जो ख़दशो। ॻोठाणा पाण मुरादो घर खाली करे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल थियण शुरू थी विया। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमलदारनि जी नाअहली सबबि गारो लॻो आहे। आपाशी अमलदारनि रिश्वत न मिलण ते खिपरो केनाल मां निकिरंदड़ शाखूं बंदि करे छॾियूं आहिनि। नोटिस वठी फौरी तौर गारो बंदि करे आपाशी अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई ऐं नुक़सान जो अज़ालो करण जो मुतालबो। वॾे वज़ीर नोटिस वरितो। फौरी तौर गारो बंदि करण जी हिदायत। वॾे वज़ीर कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध में रतोछाण जारी। औरत समेत 4 ॼणा क़तल। कानपुर भरिसां ॻोठ हयात झुलण में जवाबदार मुड़ुस सुल्तान झुलण भाउ दिलदार झुलण सां गॾिजी ज़ाल ज़हूरा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मदे जी भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श बिरोही में सोटनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में कैफ अली बिरोही क़तल ऐं सुबान बिरोही ज़ख़्मी। हालत गणती जोगी। सेवण में मोटरसाइकिल सवार जवाबदारनि जी फायरिंग में पार्को कंपनी जो मुलाज़िम नूर नबी लाखो क़तल। मोरो भरिसां ॻोठ अली खान खोसो में संगावती तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी। 2 ॼणनि मां हिकु नवाबशाह इस्पताल में दम ॾेई छॾियो। मक़तूल गुलशन खोसो जो लाश घर पहुचण ते खुराम। ज़ख़्मी कामिल खोसो जी बि हालत नाज़ुक। धुरनि में शिकताण बरक़रार। सरहद ऐं टंडो मस्ती में रोड हादसा। 5 ॼणा अजुल जो शिकार। सरहद भरिसां सखर मुल्तान मोटरवे ते मज़दा कल्टी थियण सबबि 3 ॼणा फौत, 8 ज़ख़्मी। फौतनि में अलीपुर वासी बिलाल पुट ख़ादिम जिसकाणी, मज़हर पुट फ़कीर मोहम्मद ऐं ज़ुल्फ़कार पुट मेहराब गबोल शामिल। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि मज़दा कराची मां पंजाब वञी रही हुई। ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। टंडो मस्ती भरिसां हादसे में 2 ॼणा फौत, 6 ज़ख़्मी। फौतनि में खैरपुर वासी अल्ताफ़ सुहाग ऐं ॻोठ डावरो वासी शमन फलोपोटो शामिल। ऐं कराची एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में लॻल बाहि 3 फैक्ट्रियुनि खे वखोड़े वरितो। 9 कलाक गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न अची सघियो। रेस्क्यू ज़रियुनि मूजिबि मजमूई तौर 20 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। धुएं सबबि रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। भर पासे जी फैक्ट्रियुनि खे ख़ाली कराइण जो अमल बि जारी।